सिंध अदबी शाख इस्लाम कोट PTLF ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि नंदलाल मेघवार आज़ाद असदुल्ला हिंगोर जो डॉक्टर अशोक मुखी डॉक्टर विजय रतनाणी टहल कुमार मुकेश शर्मा की अॻवानी में प्रेस क्लब खां रैली कढी वई। रैली में मासूम ॿारनि पारां प्रिया की आज़ादी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि चयो त संग्राल शहर मां 3 साल अॻु मासूम प्रिया कुमारी खे विच शहर मां अगवा कयो वियो। अगवा कंदड़ वाइखाबे थी चुका आहिनि पर बासर हुजण सबबि कार्रवाई खां आजा आहिनि। अगवा कंदड़नि खे सिंध हुकूमत जे चूंडियल नुमाइंदनि जे आशीर्वाद हासिल आहे। हुकूमत उन्हनि ॾाढो घोड़ा खोड़े वेठल आहे। सिंध खे धाड़ेलनि ऐं दहशतगर्दनि जे हवाले कयो वियो आहे। हिक तरफ़ महांगाई आहे त ॿिए तरफ़ धाड़ेलनि जो ज़ुल्म आहे। माण्हू तंग थी चुका आहिनि। प्रिया कुमारी खे सिंध हुकूमत में शामिल माण्हुनि जे वेझनि असरनि अगवा कयो आहे, पोइ सिंध हुकूमत ख़ामोश छो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी नोटिस वठी प्रिया खे आज़ाद कराई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची